अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अनवर अली सोलंकी यहाँ ॾिसी रहिया आहियो सिंध न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नौशहर फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलिक जी। मिठियाणी पुलिस हफ़्ता मंशियात मल्हाईंदे शहर जे ग़रीब ऐं पोरियत दर्जी अकबर सूमरो खे सोपारियूं रखण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो। शहरनि दुकानदारनि ऐं सुजान धुरनि जो पुलिस ख़िलाफ़ मिठियाणी शहर जे मेन चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन पारां SHO ते भत्ते वठण ऐं होटलुनि ते पाकिस्तानी मैच न हलाइण जा इल्ज़ाम आणंदे खेसि फौरी तौर हटाइण जो मुतालबो करे छॾियो। मुज़ाहिरीन पुलिस जी दहशतगर्दी नामंज़ूर समेत मुख़्तलिफ़ नारा हंया। ॿिए तरफ़ मिठियाणी पुलिस गुनाह नंबर 55/2021 ऐं कलम 7-8 गुटका सोपारियूं एक्ट तहत FIR दाख़िल करे छॾी आहे। मुज़ाहिरीन मुख्तियार सूमरो, फयाज़ मला ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त मिठियाणी पुलिस हिकु बेगुनाह ऐं पोरियत दर्जीअ खे गिरफ़्तार करे कानून खे ई शर्मसार करे छॾियो आहे। हिननि वधीक चयो त नओं आयल SHO होटलुनि खां सरेआम भत्तो घुरी रहियो आहे ऐं भत्तो न ॾींदड़नि खे फौरी तौर होटलूं बंदि करण जो हुकुम ॾिए थो। हिननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं IG सिंध पुलिस खां बदमस्त SHO खे फौरी तौर मुअत्तल करण ऐं गिरफ़्तार थियल पोरियत दर्जीअ खे आज़ादु कराइण जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ टीवी।